वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाल्लाह जेके भी असांजा 3-4 ॼणा हिते बीठा आहिनि, कैमरामैन ऐं होटल वारा हेॾा पंचर वारो, सभिनी खे सोराब सूमरो जी तरफ़ां सलाम। लाफ्टर हाउस शो में अॼु असां सां ताउन कयो आहे हमेशह जीअं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि मेज़बानीअ जो राज़ आहे, जंहिंमें तव्हां बि जॾहिं मेज़बान थियो, तव्हां वटि महिमान अचनि त उन्हनि खे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट पेश कयो, तमामु बहितरीनु ज़ाइक़ो। ऐं उनखां अलावा ल्यू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई, उन्हनि बि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। उन्हनि जे ताउन सां असां वटि अॼु महिमान बि ईंदा। त ताहिर भाई, सभिनी खां पहिरियां त तव्हांखे मुबारक हुजे। खैर मुबारक। अलाए छा जी पुछो नथा, पुछो। लॉकडाउन खुली वियो हाँ, ऐं ईअं सम्झो त माउनि जी दुआऊं क़बूल थी वियूं, छो जो माऊं चवनि पियूं त या लॉकडाउन खोलियो या स्कूल खोलियो, जे ॿई नथा खोलियो त असांजे लाइ पागलखाना खोलियो। ॿारनि चरियो करे छॾियो, घर में वेही वेही 4-5-6 महीना थी विया, पर हाणे ॿुधो आहे त स्कूल बि खुलंदा मथे महीने। ॾाढी सुठी ॻाल्हि आई आहे। त वरी ॿी सुठी ॻाल्हि जेका आहे, जेका मूं सां गॾु होस्ट हूंदो आहे, जेको मां रखियो आहे पंहिंजे डिफेंस जे लाइ, मूंखे कुझु सपोर्ट मिले, जेके दिफ़ाई होस्ट, त जीअं पाड़े वारा जेके अचनि था उन्हनि सां मुंहुं ॾेई सघूं ॿई मिली करे। त मां हाणे उनखे घुराईंदुसि। अवांजी भरपूर तान में अची रहियो आहे हैदर कादरी। सोराब सूमरो समेत अवां सभिनी खे हैदर कादरी तरफ़ां अस्सलाम वालेकुम अस्सलाम। सोराब मूंखे पंहिंजे डिफेंस लाइ घुरायो आहे त हिन खे मोहल्ले में माण्हू तंग कनि था, पर सच ॻाल्हि इहा आहे त मां हिकिड़े माण्हूअ मां जान न छॾाए सघियो आहियां, त हिन जे मोहल्ले वारनि मां कीअं जान छॾाईंदुसि। माना तोखे एॾो तंग कयो आहे तोरे हिन चाचे त तंग कयो आहे, मथे छा मां ज़मीन में वञण वारो आहियां। मां पहिरियों त इहो चवणु चाहींदुसि, कर चङाई लव लारी तां ॼणे मां मोकारो ॿारनि जो, जी जेके बि पाक आहिनि इहे सभु उन ते फिट आहिनि। उन्हनि खे ई ॾिसी ठाहिया विया। बाबा एॾो तंग कयो अथई, उन ॾींहुं महिमान आया आहिनि, चयोमांसि कुझु वठी आ त रक्शो वठी आयो आहे। उन्हनि जे लाइ रक्शो। मां चयो हे रक्शे खे छा कंदा, मानी लाइ तोखे चयो। वरी जॾहिं मानी खाराईमान, हाणे चयोमांसि वञी रक्शो वठी आ, त वियो कलाक खां पोइ मोटी आयो ऐं ख़ाली मोटी आयो। मां रक्शो जे ख़ाली मिले ई कोन पियो, हर रक्शे ते हिकिड़ो माण्हू वेठो ई वेठो। इहे हूअं आहिनि त पुराणा लतीफ़ा कॾहिं कॾहिं तव्हां ॿुधा हूंदा, हे रियल थो करे। सच में बरसाति जे मौसम में चयोमांसि माचिस वठी आ, पर ख़्यालु कजांइ ईअं त आलो हुजे। वठी आयो, सभु ॿरियल तीलियूं। मां चयो हे छा कई? चए हिकु हिकु ॿारे चेक कई आहे, सभु ॿरनि थियूं। सभु ॿरनि। उहो आयो अथई। बाक़ी कराची में तोखा सवा उदे लगी पई आहे, सफ़ा मज़ो ई न आहे। हाणे बाबा रस्ते में हिकिड़ी छोकिरी मिली, चई मां तव्हांजी भेण आहे, मां तव्हांजी कचहरी लाफ्टर हाउस ॾिसंदी आहियां। मां हा, चई हैदर कादरीअ जो नंबर त ॾे। होड़ी मूंखे साड़ वरितो, जेलसी प्रोग्राम शुरू थी वियो। मां चयोमांसि हाणे ॻाल्हि, चए न न अहिड़ी ॻाल्हि न, मां टाइम पास न था कंदमि, फ्रेंडशिप तो सां रखंदमि। बाबा हिन जी ॻाल्हि ते त ताहिर बाबा मां तव्हांखे शुरू खां चवंदो आहियां त कोई बि यकीन न रखे, स्पेशली तोखे त चवां थो, जो मुंहिंजे घर जो भाती आहे, मूंखे ख़बर आहे। एतबार न आहे हिन ते। ॿुधाईंदा आहिनि असांखे पंहिंजा माइट, त जॾहिं नंढो स्कूल पियो वञे त स्कूल में ॻोठु नंढो हुयो, स्कूल जे दौरान खे पाड़े में को कुराड़ो गुज़ारियो, फोतगी जो थी, ॻोठ नंढा, उन्हनि मोकल करे छॾी स्कूल खे। त हे ख़ुशि थिया त मोकल थी आहे। उहो मोकल जो ॾींहुं खाई जॾहिं ॿिए ॾींहं ते स्कूल पिया वञनि, पंहिंजे दोस्त सां गॾु पियो वञे, त 2 कुराड़ा लॻा पिया वञनि। कुराड़नि खे ॾिसी दोस्त खे ठूठणी चए, त 2 मोकलूं इहे बि वञनि थियूं। बाबा हे स्कूल में केॾो डिस्टर्ब कयो था। स्कूल में ॿार हुयो पढ़ंदो हुयो, स्कूल में पढ़ंदो जो हुयो, त हे वरी प्लम्बर वठी करे सिधो हेड मास्टर जी ऑफिस में, हेड मास्टर खे चए साईं मां प्लम्बर वठी आयो। मां हेड मास्टर चयो मां त न चयो मां त प्लम्बर वठी आ। साईं तव्हांजो चयो त कल्ह पेपर लीक थी वियो आहे। एॾा बेवकूफ़ तो बोला मां हो वरी सोराब सूमरो पाण खे चङो अकाबर सम्झंदो आहे। इन वरी छा कयो, घर वारी खे चई यकीन करे, जेकॾहिं मां हिन मुल्क जो वज़ीर आज़म हुजां न, मां हिन मुल्क जी तक़दीर मटाए छॾियां।
करारी चयो कल्ह खां वठी मुंहिंजी सलवार पाती पहिरियों उहा मटा तकड़ी अहिड़ा माण्हू थी हिन ते को बि एतबार कोन्हे, हिन ते को बि एतबार न। ॻाल्हि ॿुध, हा हिकु त सोराब सूमरो बि असां सां गॾु आहे हा ऐं थोरो ख़्यालु कर। मां त हल्को हथु रखी ईंदुमि ऐं हो न रखंदो ई, एॾो बेवकूफ़ आहे हा साईं। छोकिरी हिनखे रुगो नज़र अचे न छॾींदुसि कोन। हिकिड़ी छोकिरी पाड़े जी गुज़री पंहिंजी, उनखे चई आई लव यू। केरु ते? हिन चयो आई लव यू। हुनखे एॾी कावड़ लॻी कि तोखे ख़बर आहे न मुंहिंजे सैंडल जे नंबर जी। चए थो शादी थी न आहे, हाणे ई फरमाइशूं शुरू। अच्छा मोटरसाइकिल रेस्पॉन्स मांखे बि ॾियो। मोटरसाइकिल ते पियो वञे हीअं, मोटरसाइकिल ते उते छोकिरी ॾिठई, मोटरसाइकिल ते वञे पियो, छोकिरी खे ॾिसी हीअं त बटको ॾेई किरियो त हीअं मगज़ लॻो त नी जाइ ते। छोकिरी भॼंदी आई कि तव्हांखे धकु त न लॻो न? कपिड़ा छंड चयो त मां लहंदो ई आहियां। हाणे ॻाल्हि ॿुधजाए हिन नई शादी कई, कुंवार सां ईअं गॾु अची वेठो, वेही करे हाणे हिनखे सम्झाए थो ॻाल्हि ॿुध, अॼु पहिरीं राति आहे, बाबा जो ख़्यालु तोखे करिणो आहे, अम्मा जो तोखे ख़्यालु करिणो आहे, मुंहिंजे भाइरनि सां खिली ॻाल्हाइणो थी, ॿारनि सां प्यार सां ॻाल्हाइणो थी, को महिमान अचे त मुंहुं ख़राबु न कजांइ ऐं पाड़े वारनि जी इज़त कजांइ। हिन जी घरवारी दरवाज़ो खोले करे ॼञ खे सॾु कई, चए हेॾे अचो, अंदरि दर्स थो हले। हकीम ॾे वियो, चई साईं उमिरि वधाइण जी दवा त ॾे मूंखे, उमिरि वधे। हुन चयो शादी कर। चई शादी सां उमिरि वधंदी? चई वधंदी न, या ख़्वाहिश ख़तम थी वेंदी। हे वरी ॿुधाए थो, सोराब 2 सिगरेट खणी गॾु पीए पियो। बस करे रे। मां चयोमांसि अदा तूं 2 सिगरेट गॾु थो पीए? चए हिकु पंहिंजो थो पीआं, हिकु दोस्त जो थो पीआं। मां चयोमांसि वाह वाह। ॿिए ॾींहं ते वरी हिकिड़ो सिगरेट पीए पियो। मां चयो कल्ह 2 पियो पीए, अॼु हिकु थो पीए। चए मां छॾे ॾिनो आहे, दोस्त जो थो पीआं। माण्हू यार ईमान सां कराची छॾे वञो यार। इहा त तोखे ख़बर आहे न, 2 शादियूं थियल आहिनि। हा 2 शादियूं थियल आहिनि। हिकिड़ी घरवारी चए पई न जी अॼु आचर आहे, ॿी चयो न अॼु सूमर आहे। पाण में हुननि जो बहस पियो हले। हे जो मथूं आयो चए थो बेवकूफ़ी मां आहियां छा जो हाणे जुमो पढ़ियूं थो अचां। वरी हिन जी बेवकूफ़ जी ॻाल्हि ॿुधायां थो। हिन जी घरवारी सिधो थाणे ते वई, पुलिस वारे खे चई अदा मुंहिंजो मुड़ुसु पटाटा वठणु वियो, अॼु 8 ॾींहं आहे न आयो आहे वापसि मोटी, मां छा कयां? त पुलिस वारे चयो पोइ हीअं कयो तेसीं ताईं ॿी का भाॼी पचायो। अच्छा हिन जो तूं ॿुधायो न किसो, जॾहिं नई शादी थी पहिरीं हिन जी शादी जीअं पहिरीं थियसि, कमरे में जीअं वियो त कुंवार चयसि त कुंडी त ॾेई आहे न, एॾो मासूम माण्हू ॿाहिरां कुंडी ॾेई हलियो वियो। साईं ईअं उस्ताद हिन सोराब खे चयो, चए ॻाल्हि ॿुध, चंड वेझो या चीन वेझो? हिन चयो चंड वेझो। चए उहो कीअं? चए चंड ॾिसण में अचे थो, चीन नज़र नथो अचे। अहिड़ा माण्हू तव्हां बि आहियो न। ॾाढी ज़बरदस्त। तव्हां अहिड़ो चाचो ॾाढो अलाए काॾां हूंदो आहे, तूं मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। बार हिनखे त ब्रेक ई न आहे, कंहिं भञी छॾी आहे ब्रेक। ब्रेक छा भञी छॾी अथई बाबा हे डरंदो वराए ठहंदो। चयो वाह मां हिते आयो आहियां शहर ज़ाहिर कराची में आयो आहियां त छोकिरियूं व्हाट्सएप ते फासाया नी, गूगल ते फासाया, ईअं ॻाल्हाया, कचहरियूं कया, शादियूं कया। उते कर वञी असां जेसिताईं ब्रेक वठूं, छो जो असां महिमान बि अॼु आयल आहिनि शो में। बेबी आहे का? बेबी बि आहे, ॾाढी सुठी मॉडल आहे, सुपर मॉडल आहे, उहा बि आहे महिमान असां वटि। पर हाणे वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, तेसिताईं तूं तयारु थी आहे, ईअं गंदो न थी अचे गदलो सफ़ा। सही आहे सही आहे। सोबर महिमान था अचनि असां। 3 2 पीस पाए अचां। हा 2 पीस 3 पीस जेको अथई पाए। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन असां जल्द मोटी था अचूं, काॾे बि न वञिजो। कीप वाचिंग धरती TV।
वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि जेके महिमान आयल आहिनि टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि जे तरफ़ां ऐं लू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई उन्हनि जे ताउन सां अॼु असां वटि महिमान आहिनि। त कहिड़ो पहिरियों गेस्ट तव्हां घुराईंदो लाफ्टर? तमामु ख़ूबसूरत पर्सनालिटी आहे, तमामु सुठी तबियत जो मालिक ऐं बहितरीनु हार्ड वर्कर एंकर पर्सन अॼु असां सां मौजूदु आहे, जिन खे असां तव्हांजी ताड़ियुनि में घुराईंदासीं। इम्तियाज़ मीर। इम्तियाज़ मीर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं असां सां गॾु ॿिया बि महिमान आहिनि। इम्तियाज़ मीर त असांजो तमामु पुराणो जेल जो साथी बि रहियो आहे। सही ऐं अॼु ज़बरदस्त असांजे लाफ्टर हाउस शो वॾी में आयो महिरबानी तव्हांजी मैनेजमेंट जी ऐं चैनल जी ऐं तव्हांजे शो जी ज़बरदस्त शो आहे, ॾाढो पॉपुलर शो आहे। पर तव्हां सां गॾु असां कुझु ॿिया बि महिमान घुराया आहिनि, छो तव्हां त आहियो एंकर पर्सन ऐं न्यूज़ जा माण्हू, करंट अफेयर जा माण्हू ऐं ख़ुश्क सब्जेक्ट। ऐं ॿियो हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, उन्हनि खे ॻाल्हाइण ॾिजो। जी त साईं वेही रहो तव्हां, त असां इहे ॿिया महिमान बि घुरायूं। त नाज़रीन, हाणे जेको असां वटि गेस्ट आहे उहो बि कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। तव्हां उनखे मुख़्तलिफ़ उर्दू चैनल्स ते मुख़्तलिफ़ शोज़ में ॾिठो हूंदो। तमामु प्यारो आवाज़ु आहे उन्हनि जो, तमामु ख़ूबसूरत बि आहिनि, पाण ॾाढो सुठो आवाज़ बि आहे उन्हनि जो। त उन्हनि खां कुझु गीत बि ॿुधंदासीं। तमामु बहितरीनु सिंगर अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे शहरयार रज़ा उर्फ़ शेरी। शेरी भाई आज हमारे साथ हैं। लाफ्टर हाउस शो में आपको खुश आमदीद कहते हैं। थैंक यू, थैंक यू। मेरे ख्याल में पहली बार किसी सिंधी मीडिया के शो में आप आए हैं ऐसे। आपका शो असल में बड़ा यूनिक है, तो इस हवाले से अगर कहते हैं तो पहली बार आया हूँ। वैसे मॉर्निंग शोज वगैरह सिंधी चैनल उसमें पे। लेकिन अच्छा, मतलब किस किस्म असांजो के शो ॾिसंदा आहियो, सिंधी प्रोग्राम्स ॾिसंदा आहियो? जी बिल्कुल, गाए बगाए थोड़ा थोड़ा दिखा है, लेकिन देखते रहते हैं। बहुत ही माशाल्लाह डिफरेंट और बहुत ज़बरदस्त। अॼु शेरी भाई खां सिंधी बि ॻाल्हाईंदासीं। कोशिश कंदो, छो जो ॾिसो सिंध सां एॾो प्यार आहे उन्हनि खे जो अजरक वारी जेका वास्केट पाया आया सिंध में पैदा हुए हैं सर। हाँ, सिंधी बोलनी नहीं आती, लेकिन सिंध में पैदा हुए हैं। वाह, बड़ी मेहरबानी। ऐं चार पंज दफ़ा हिननि शोज़ में अचो, सिंधी ॻाल्हाए बि वेंदव। सिखी मुझे लग रहा है यहाँ से बोलता हुआ जाऊंगा मैं। अॼु शेरी भाई खे सिंधी तूं ॻाल्हाए मोकिलींदासीं। जी त नाज़रीन, टी जेका असां वटि गेस्ट आहे उहा ॾाढी सुठी मॉडल आहे। नई टही जी हुनखे मॉडल असां चई सघूं था। फ़िलहालु हुननि जो स्टार्ट आहे, पर असांजी कोशिशि आहे त असां हुननि खे हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं शो में हुननि खे गेस्ट कयो आहे, हुननि सां ॻाल्हि ॿोल थींदी। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे तमामु प्यारी होस्ट आयशा अली। आयशा अली खे वेलकम चवंदासीं। अव्हां असांजे हिन शो में मौजूदु आहियो, असां सां गॾु ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि, पर हिकिड़ी तव्हांखे ईअं मज़ाक में तव्हांखे हिकिड़ी आराम सां ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त अॼु कुझु हिते डिफरेंट क़िस्म जी हिकिड़ी शख़्सियत लथल आहे। जेकॾहिं उहा शख़्सियत जेकॾहिं तव्हांखे कुझु इंटरप्ट करण जी कोशिशि करे मतिलबु तव्हां सां गॾु भोग कंदो कुझु थोरा घणा, छो जो असल में उहो मेहरूमिन जो शिकार माण्हू रहियो आहे तमामु घणो। आहे हिनजो चाचो, हिनजे घर जो भाती आहे, हिनखे हुनजी आदतुनि जी ख़बर आहे। औरत ज़ात सां हुन परे परे जो तालुक़ु न आहे रहियो, अच्छा, पोइ हिनजे करे बसि तव्हांखे अॻु में ॿुधाए छॾियमि। हा, इम्तियाज़ मीर असां सां गॾु आहे। छा पियो थिए साईं, अॼुकल्ह कहिड़ियूं मसरूफ़ियातूं आहिनि? ज़बरदस्त मसरूफ़ियातियूं आहिनि, जीअं तव्हांजूं मसरूफ़ियातियूं आहिनि असांजूं बि मसरूफ़ियातियूं आहिनि। अच्छा। टॉक शोज़, लाइफ, ज़बरदस्त ज़िंदगी गुज़रे पई। उहे ई मसरूफ़ियातूं जेके अॼु खां 10 साल अॻु में हुयूं। न, मुख़्तलिफ़ ॾिसो न, ज़िंदगी तव्हां हिकु जहिड़ी नथा गुज़ारे सघो। कुझु तव्हांखे शयूं पंहिंजे हथ में हूंदियूं, कुझु शयूं तव्हांजे पंहिंजे हथ में न हूंदियूं आहिनि। जेको तव्हां चाहींदा हो कुझु शयूं उहे थींदियूं, कुझु शयूं उहे न थींदियूं आहिनि। कुझु एक्ट ऑफ गॉड बि हूंदो आहे। जीअं करोना तव्हां सम्झो त ईंदो न, साईं असांखे कहिड़ी ख़बर। 4-5 महीननि खां अॻु में जेकॾहिं मां तव्हांखे चवां करोना ईंदो त तव्हां चओ तव्हां त पागल आहियो, चाहे चरिया आहियो, त इहो एक्ट ऑफ गॉड हुयो। इहो पंहिंजे हथ में न हुयो शयूं। त कुझु शयूं पंहिंजनि हथ में न हूंदियूं आहिनि। कुझु प्लानिंग करणी पवंदी आहे, उहा प्लानिंग बि सही साबित न थींदी आहे। असां त तमामु घणो कुझु चाहियूं था, पर ईअं त न थींदो जीअं असां चाहियूं था उअं ई शयूं थींदियूं। हाणे तुंहिंजूं त ख़्वाहिशूं तमामु घणियूं आहिनि, तमामु पर तुंहिंजूं सभु ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं न थींदियूं। कीअं थींदियूं तुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं? तो वटि रिसोर्सिस ई कोन्हनि।
आहिनि एतिरा रिसोर्सिस न आहिनि वरी हाणे सिंध गवर्नमेंट ते अची वेंदो हिते ई शुरू थींदो सिंध गवर्नमेंट छा थी करे सिंध गवर्नमेंट कहिड़ा रिसोर्सिस तव्हांखे ॾिना आहिनि तव्हांखे नौकिरी आहे तव्हांखे बेरोज़गार आहियो घणनि सालनि खां आहियो मां जे कार्य अची विया यार सोरा घणनि सालनि खां नौकिरी ॻोल्हिनि थो वो नंढला खाटी बोले जॾहिं को एतिरो आहे न हाणे तो एज भी खत्म की ॾिस न बिल्कुल बिल्कुल शेरी भाई हमारे साथ हैं शेरी भाई कितने अरसे से आप इस गाने की फील्ड में हैं मुझे 27 साल हो गए माशाल्लाह 28 साल हाँ जी लेकिन पहले स्टेज करते रहे अच्छा थिएटर इवेंट्स करते रहे उसके बाद फिर टेलीविजन पे अगर आप कहते हैं तो मुझे मेरे ख्याल से 11-12 साल 11-12 टेलीविजन पे आया हूँ तो सबसे पहले किसने आपको इलेक्ट्रॉनिक मीडिया में इंट्रोड्यूस करवाया मीडिया में टेलीविजन मीडिया पे सबसे पहले डॉक्टर आमिर लियाकत ने डॉक्टर आमिर लियाकत ज्यादातर उनके साथ ही आपको देखा है जी। और वो आपके साथ मजाक मस्ती भी बहुत करते हैं फ्री हैं बहुत आपके साथ प्यार है उनका प्यार है उनका अरे एक ही अरे हल है शादी कंदो शक्ल वो बा ख्याल कर वो छोरा वो ये कादे पराए घर दे हलिया आया दीपागा हे दे हले किया तो घर ॾे हलिया जहिड़ी तरबियत ॾींदो ॿारनि खे त उहो ई कंदा न न विरता विरता हेरे निकरी आया केर है बाबा तू केर है ओया के छाए अल्लाह छोकरी अच्छा पसंद अथसि छोकरी आ हिन खे मां सम्झां किरतन जो रिट भजी आयो बाबा ए अला केर आयो ता अची आओ पाड़े में सर मां टिकटॉक स्टार आया मुझा 2 मिलियन फॉलोअर्स आहिनि अरे हे 2 मिलियन फॉलोअर टिकटॉक 2 मिलियन फॉलोअर वो काहे के मथे करे घर में इज्जत ना है सर घर में स्टार आहियूं असां बाबा माफ कजो ता अरे तू इधर आ छा हा बाबा ओ ख़ुशि आहियो रोंबो कराए बाबू तू 2 मिलियन हिन जा फॉलोवर आहिनि इज़त त इहा कहिड़ी में चंबा थो खाए चे न घर में पी आ इंसल्ट न है बा पी त घर में इंसल्ट है मुझे तू भी वेठो आ छा सही ॻाल्हि ॿुधो मोटरसाइकिल दरवाज़े तो खणी वञे मोटरसाइकिल दरवाज़े ते छॾे वञे इहा इज़त आहे न फॉलोअर्स 2 मिलियन स्टार असां बि हीअं कंदा हे वो परायो कैमरा जो डायरेक्शन ख़राब तो करे तू छा तू छा तो चे तू केड़ो कमाइण वारो लख लानत थी वे फेरे घुमंदी आई तोखे मां हां ता जो शक्ल आहे शादी जी छॾ मांखे चकण दे छुई हणाणी पवंदी चंडरा अरे बाबा असां अॻु तव्हां टिकटॉक स्टार वठी हेॾे हलिया आहियो असां स्टार आयल आहिनि अॻु में ई शेरी भाई आयल आहे असां साईं वटि। चेरी भाई के बात सुञाणा सही है साईं आमिर लियाकत जो कोन उन सां गॾु ईंदो उहो त सही। हिकिड़े शो में इम्तियाज़ मीर साहब हे मौजूदु सही आहे वॾो कुरानी थी बाबा अहिड़ो सवाल कंदो आहे माण्हू परेशान थी वेंदो आहे हे बा अहिड़ो थी हिकिड़ो त माई वेठो थियो माई जो छिरक निकिरी वियो चंड्रा ते छिरक कढियो थी अहिड़ो सवाल कंदो हे मां सुञाणिया हिनखे इहा पंहिंजे हिसाब सां उहा हक़ीक़त आहे टीवी मां निकिता ईंदा आहिनि सफ़ा सही सही ये ऐसा बंदा है को सवाल करे ना बंदी हुई थी बैठी इसके साथ इसने सवाल किया मैडम ये बताओ उसने ऐसा चिरक भरा है ये बिस्मिल्लाह सर ता के बिस्मिल्लाह ता के भी बिस्मिल्लाह अबा ॻाल्हि ॿुधो मॉडल आहे उहा सर हेॾे अचो तव्हां सर मुंहिंजा 2 मिलियन फॉलोअर्स आहिनि हिन सां टिकटॉक ठाहे 2 मिलियन कयां जेकॾहिं मूंखे का छोकिरी वठी ॾे शादी कयां त कहिड़ो मशहूरु थींदुसि मां तू जो मोकर वा तैसा को ॿियो कमकार गाॾी हला टिकटॉक हलाईंदो पिया कहिड़े कम जो अरे उन थेला तू जे वॾो फनकार आहे उनखे अलाह जो गंजा तोखे त घर में गॾह कोन्हे ॾिबा का ये मेरी तरफ इशारा करके क्या बोल रहा है? आपकी शादी हुई है अच्छा वो कह रहे बेटा ऐसे शादी इशारा ना करना मैंने लाभ लेना तूने फड़ा जा रहा है इन जो भी थेला त माशाल्लाह है पंहिंजो एकर पसंद आहे और मां दुनिया शादी घुमिया तो ना पूरी आया। खैर सां सब कुछ हिन थेला जी पाण शादी न ख़ुदि छो थो करे हूअं ई मुंहुं पियो आहे बच्चे चाहते हैं हिन वरी खड़ी चाहे वा हथोड़ो हे पहिरियों दफ़ो थींदो हथोड़ो हथोड़े खे लॻंदो पुट खे 2 ॾींहंनि में ख़ुदकुशी न कई न तोखे मां पाण मारींदोसि हाणे तुंहिंजे करे मुंहिंजी शादी नथी थिए अबा भी हाणे वॾो हे आहे न पहिरियों हिन जी शादी करंदो हिन जो बाह न हूंदो शादी जो बाबा बाक़ी ज़ैफ़ां कमकार कंदी हुआ सही ॻाल्हि हिन जो त बाह न हुआ तूं चुप कर न कहिड़ी बाक़ी घर जो कमकार कंदी ज़ैफ़ां ज़ाइफ़ा खां पुछो त सही न कंहिंखे क़बूल कंदी अब हाणे ॿुध तूं अब्बा हाणे इहा आहे-
पिणे को पूछो अब हिकिड़ी ॻाल्हि ॿुध असांखे असां विढ़ंदा आहियूं हे छोरा ॿई मुंहिंजा पुट आहिनि हक़ीक़त ॿार नंढड़ा आहिनि हरू भरू अहिड़ी शइ हिननि खे ॾियूं ज़ाया थी वेंदी तूं मूंसां निकाह कर बसि मां कोन थी कयां हाँ मां कोन थी कयां निकाह निकाह नथा कयो तव्हांजी मर्ज़ी आहे पंहिंजो नुक़सानु कयो था तूं पाण हाज़िर आहे बसि मां त पाण हाज़िर मां वॾो मिलनि जो हा तुंहिंजी मर्ज़ी आहे वधीक पाण नुक़सानु वेंदे हे जड़ निभागा हे छो कमाईंदा न आहिनि न बुख ते मारींदा तूं हे भला ॻाल्हि ॿुध हे तव्हांजो ई पुटु आहे न हे तुंहिंजो ई पुटु आहे न हे हा बाक़ी कंहिंजो पंहिंजो न आहे बाक़ी स्वराब जो आहे न न कॾहिं कॾहिं अच्छा मूंखे इहो सम्झ में नथो अचे ॿई पुट तव्हांजे मुहांडे छो न आहिनि अब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा अबा मां ॿुधायां तव्हां घणो ॿाहिरि तव्हां आहियो हिक ॿिए जे मुहांडे केरु कंहिंसां मिलंदो न आहे अॼुकल्ह दवायूं अहिड़ियूं अची वियूं आहिनि माण्हू खाए थो ॿार ॿियो पैदा थिए थो न दवाऊं न भला इहो ॿुध ॿुध इहो हिन जो सुवाल आहे तूं सम्झो न हा। विच में सऊदी बि वई छा हा मां वियुमि पोइ उन खां पोइ हुते ख़्यालु त कयो उन खां पोइ थिया आई हा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हाणे असां 2 मिंट हिते वेठा आहियूं असांखे हिकिड़ो कलाम शेरजार जो ॿुधायो आहे हा वाह 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 इहा असांजो फरमाइश आहे बा शेरिया रज़ा शेरी भाई तमाम बेहतरीन हा सिंगर इहो है असां सही लाइव बाकायदे शेरी भाई अगर यहाँ आ जाए इस साइड पे हाँ इश्क ते आतिश तू ही बराबर इश्क ते आतिश तू ही बराबर ओवत इश्क दताउत केरा ओला आतिश सड़े कख ते कनेरा अते इश्क सड़े दिल जेरा ओला आतिश नू पानी बुझावे आतिश नू पानी बुझावे ते दसो इश्क दा दारू कहरा आख गुलाम फरीदा आख पीर फरीदा उठ कुछ नहीं बचदा हो जिथे इश्क ने ला लिया तेरा होला काले मंडे कपड़े ते काले मंडे कपड़े ते काला मंडा भेस काले मंडे कपड़े ते काला मंडा भेस गुनाही भरया मैं फिरा लोग कहन दरवेश उठ फरीदा फरीदा उठ फरीदा सुतिया दुनिया में खड़ जा जे कोई मिल जाए बख्शा ते तू भी बख्शा जाए ओला ओ तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैयो थैयो इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैयो थैयो छेतियां भी वे तभी बाओ नहीं तो मैं मर गया छेती बाउनी वे तभी बाओ नहीं तो मैं मर गया ओ तेरे इश्क नचाया शाहनू सतो शाह इनायत पूवे बुल्लो
ਬੋਲੋ ਸ਼ਾਹ ਨੂੰ ਸੱਦੋ ਸ਼ਾਹ ਇਨਾਇਤ ਦੇ ਬੂਏ ਜਿਸਨੇ ਮੈਨੂੰ ਪੁਆਏ ਚੋਲੇ ਸਾਬਤ ਸੂਏ ਜਿਸਨੇ ਮੈਨੂੰ ਪੁਆਏ ਚੋਲੇ ਸਾਬਤ ਸੂਏ ਜਮ ਮਾਰੀ ਅੱਡੀ ਜਮ ਮਾਰੀ ਅੱਡੀ ਜਮ ਮਾਰੀ ਅੱਡੀ ਮਿਲਿਆ ਹੈ ਭਾਈਆ ਛੇਤੀਆਂ ਵੀ ਵੇ ਛੇਤੀ ਪਾਉਣੀ ਵੇ ਛੇਤੀ ਲਾਉਣੀ ਵੇ ਛੇਤੀ ਪਾਉਣੀ ਵੇ तेरे इश्क ने 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 इश्क ने इश्क ने इश्क ने माला बसया 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 तेरा इश्क ने सर 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 माशाल्लाह, माशाल्लाह 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 सर सर शेरी भाई जो जबरदस्त गीत असां ॿुधो से तेरे इश्क नचाया करके थैया थैया तमामु ज़बरदस्त एनर्जी सां हिननि सॉन्ग ॿुधायो पर हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो स्टे ट्यून प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक अमां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदासूं ऐं शेरी भाई जे गाने खां पोइ असां सभिनि में एनर्जी अची वई आहे असां सां गॾु इम्तियाज़ मीर बि मौजूदु आहे ऐं हिन शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट मेज़बानीअ जो राज़ ऐं उनखां अलावा लिऊ जा जेके नान खताई बिस्किट नून जा जेके खस्ता ताज़ा खस्ता जेके नान खटाई इम्तियाज़ मीर जे साम्हूं ज़िक्र त न कर लू जा बिस्किट नान खताई जॾहिं बि खाओ त नान खताई बिस्किट खाओ त इम्तियाज़ मीर असां सां गॾु आहे माशाल्लाह तमामु अच्छा बहितरीनु मां इम्तियाज़ खां हिकिड़ो सुवाल इम्तियाज़ भाउ तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे उन फील्ड खां अलावा इम्तियाज़ मीर छा वधीक उनजी हॉबीज़ छा आहिनि हॉबीज़ मां ज़्यादातर जेको आहे पढ़ण लिखण खे थोरो टाइम ॾींदा आहियूं जेतिरो थी सघंदो आहे जेको आहे त माण्हू हुजे सुठी कंपनी में माण्हू वञिजे राग रंग भला जीअं हाणे शेरी भाई लर्न कजे राति ॿुधो ज़बरदस्त शेरी भाई जेको आहे उहा तव्हां मौसीक़ी ॿुधंदा आहियो मां त चवां त तव्हां असांजी मीडिया में तव्हांजो हे प्रोग्राम सभ खां टॉप प्रोग्राम आहे क्या बात हे तव्हांजो मां हिन जहिड़ो प्रोग्राम तव्हांजो न आहे ॿियो त जेको आहे ताहिर भाई जहिड़ो डायरेक्टर वरी ॿियो न आहे उनजी स्पेस कंहिं न संभाली आहे उहो ज़बरदस्त डायरेक्टर आहे मुंहिंजो जेको बि प्रोग्राम थींदो आहे जिथे बि हो रहियो आहे उन अहिड़ो प्रोग्राम ॾिनो आहे माना हू चवंदा मूंखे वॾो स्पेस हा वॾो स्पेस हिन करे अलॻि विहारे छॾियो आहे हा उनखे जेका न हिते स्पेस ई न आहे अहिड़ो त माना हुन जहिड़ो माना कमु मां जेको ऐं माशाल्लाह तव्हांजी बि मुंडी चङी आहे तव्हांखे पाण ख़बर आहे त मुंहिंजी एंटरटेनमेंट में चंद माण्हू अजनि सां लॻंदी आहे बिल्कुलु जंहिंमें हैदर तव्हां अली गुल ऐं पंहिंजो जेको ताहिर साहिब सां मुंहिंजी दिलि तमामु घणी आहे जीअं पंहिंजो आहे गामू नालो घणो माइंड कंदो गामू ऐं पंहिंजो जेको आहे बंगवार साहिब इन्हनि सां मुंहिंजी जेके वेझड़ाए पए माना अचु वञ आहे जंहिंसां आहे त मतिलबु त क्वालिटी ॾींदा आहियो तव्हां क्वांटिटी न ॾींदा आहियो हा हाणे क्वांटिटी त हर जॻह ते मिले थी यार हाणे अच्छा तव्हां पंहिंजो जेको शो कंदा आहियो जवाबु खपे माना शो जो नालो ई अहिड़ो आहे जवाबु खपे अॻियो गेस्ट भली गुंगो हुजे हिननि खे जवाबु खपे त उन लाइ मशहूरु आहे अक्सर सियासतदान बि इहो चवंदा आहिनि त ॾाढा ॾुखिया सवाल कंदो आहे छो ॾुखिया सवाल छो नालो मुंहिंजो रखियल अथई हा नालो इहो बि मां रियली जॾहिं USA खां वापसि आयुमि जी जी उन जो सभ खां पहिरियों जेको आहे पंहिंजो जेको आहे टीज़र उहो ताहिर साहिबु ठाहियो उन जो नालो बि ताहिर जेको आहे ठाहियो उन जो उहे करियो हा उन जो ई इहो आइडिया सवाल जेके तव्हां हूंदा आहिनि उहे ॾुखिया हूंदा आहिनि वॾा यार पहिरीं ॻाल्हि हुजे त जॾहिं तव्हां कमु कंदव तव्हां परफॉर्म कंदव तव्हां ऑनेस्ट हूंदव त तव्हांखे को ॾुखियो सुवालु न लॻंदो जॾहिं तव्हां चोर करप्ट डिसऑनेस्ट हूंदव त तव्हांखे हर सुवालु ॾुखियो लॻंदो बिल्कुलु भला कॾहिं ईअं छो त को अहिड़ो गेस्ट अची वियो हुजे जंहिंमें इम्तियाज़ बि थोरो लॻंदो उनखे फील थियो त पहाड़ अची वियो आहे मुंहिंजे साम्हूं हाणे मां छा कयां न यार को अहिड़ो न थियो न थियो हिकिड़ो गेस्ट हूंदो अहिड़ो जंहिंजे साम्हूं ही जेको आहे सो इम्तियाज़ मीर थोरो थधो थी वेंदो हुयो न मां जेके सीनियर माण्हू हूंदा मां उनजी रिस्पेक्ट कंदो हुउमि जीअं मीर हज़ार ख़ान बेजानी रिस्पेक्ट हूंदी जीअं अहिड़ा माण्हू ईंदा जेके वन ऑन वन जेके तस्लीम कंदा हुया
पर सोराब पाण हूंदो हुयो उहे माण्हू तस्लीम कंदा हा कोतायूं आहिनि कमज़ोरियूं आहिनि हे शयूं पाण तस्लीम न बि कंदा हे कराए वेंदो हुन अहिड़ा अहिड़ा सवाल या करे। कुझु प्रोग्राम मञो न मञो छो नथा तव्हां फेल विया हो चवंदा आधा थी विया फेल बस जान छॾाणे अच्छा शेरी भाई हमारे साथ हैं तो माशाल्लाह आपने जो अभी सॉन्ग सुनाया हमें तेरे इश्क नचाया आपदा परवीन साहिबा का है। आप किस गुलकार से मुतासिर हैं ज्यादातर? स्कूल ऑफ थॉट क्या है आपका जाहिर जिसको है आपदा परवीन साहब आबिदा परवीन साहब। तकरीबन ज्यादातर उनकी मनकबत आप और ये असल में मैंने बहुत सारे वर्ड्स कहना आबिदा जी से सीखे हैं। मौला जिस तरह कहती हैं, अली जिस तरह कहती हैं, हुसैन जिस तरह कहती हैं, तो ऐसा लगता है सारी दुनिया समझ के आ गई। वो हमारी पीर मुर्शिद हैं, वो हमारी। और मेरी ऐसी खुशनसीबी है कि आपका वो दिन वो लम्हा कहाँ चला जाएगा जब आपका पीर मुर्शिद कह दे कि मुझे आपकी आवाज से मोहब्बत है, मुझे आपकी शख्सियत से मोहब्बत है। तो ज्यादातर आप उनसे ज्यादा मुतासिर आबिदा जी, हैं। तो बाकायदा राग की किसी से शिक्षा ली आपने? सीखा किसी से? जी मेरे उस्ताद अल्लाह को प्यारे हो गए, उस्ताद नईम खान। उस्ताद नईम खान जी, उस्ताद जिसने आपको रागों के बारे में बताया कि जी कैसे? बिल्कुल बिल्कुल। बेसिक तो जो तालीम है वो उस्ताद नईम खान साहब ने, लेकिन इंस्पिरेशन आबिदा जी और नुसरत साहब, नुसरत फतेह अली खान कमाल वर्ल्ड लेवल पर हमारी। और उनको जिन्होंने भी फॉलो किया है वो सुपर डुपर हिट हुए हैं आप जैसे। अच्छा शेरी भाई हिकिड़ो सवाल तो पुछंदा आसान राग तव्हांखे कहिड़ो लॻंदो आहे? आसान राग आसान है ही नहीं यार। न, काफी आया है। है। जैसे अभी उन्होंने एक मिसाल दी, इसी तरह मैं उसी से रिलेटेड कुछ बात करना चाहूँगा कि देखें अगर आपको उस्ताद सही से बताए और आप उसको ठीक से रियाज करें, प्रैक्टिस करें तो सब आसान है। और अगर आप उसको सीरियसली ना लें तो हर एक सुर लगाना भी मुश्किल है। तो राग का फैलावा तो बहुत मुश्किल चीज़ है। मुश्किल है, कोई भी राग आसान नहीं है। बस उसके अंदर पैशनेट होना जरूरी है आपको। आपका पैशन हो, आपकी जुनून हो कि ये मैं। अच्छा आयशा बि ॻाईंदी हूंदी? आयशा तव्हांजो आहे राग तरफ़ ॻाईंदी त हूंदी, पंहिंजे मुंहं सां त थोरो घणो त गुनगुनाईंदा हूंदो। थोरो घणो ईअं हा न जुंगारींदा अॼु आहियो। थोरो माना मां चवां त शेरी भाई बि वेठा आहिनि, हा, हा। आयशा ईअं पंहिंजे लेखे थी सघे थोरो जीअं। असर वतो हुजे हुन थोरो आयशा खे ताहिर भाउ ॿुधो न आयशा खे थोरो ईअं ईअं जुंगारींदी ॾिसो मतां सुरीली हुजे। कोई न न कोई न गानो मां सुरीली न आहियां। सुरीली न आहियो? बस इहा पक करणी आहे। पक थी वई न। मां हिन खे इहो ई पियो चवां। खूबसूरत अचे थो हिकिड़ो। हाय हाय इहो बि तो काथो वतो अथव? ये चाचो आहे हिनजो। बोल कराची कराची आहे केॾा साड़ सड़िया हो केटू वारे पॉकेट में गोलियुनि जो सिगरेट ॿुधायो ई न छा। All family members, please to listen to me carefully. He is the boy first love. अली कुल मला खे चई थो छॾियां या ॿियनि खे थो छॾियां त ही प्लाट लीज आहे। इहा अंग्रेजी जेका ॻाल्हाई इन इहा सम्झी सही तव्हां? न सम्झो छा चयो? तर्जुमो कयां? तर्जुमो हे चए थो असांजे घर जा हालात सही न आहिनि, असांखे ज़कात ॾिनी वञे। इहा ॻाल्हि नाहे, इहा ॻाल्हि नाहे, ॻाल्हि नाहे। दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन क्या तो। अरे बाबा वो मॉडल आहे असांजी महिमान आहे आयशा अली। दूल्हा ये काफी पुराना लगता है। हाँ हे देखो दूल्हा ये काफी पुराना लगता है, मॉडल भी ये बहुत पुराना लगता है। हाणे साईं सिंधी थींदो। पाड़े वारनि सां फिटायूं वेठायूं, पाड़े वारनि सां फिटायूं वेठायूं, दोस्तनि माइटनि खे रंजायूं वेठायूं, हिकु तुंहिंजे सिर जे करे ओ मुंहिंजा चाचा, दावत पंहिंजी जान लॻायूं वेठायूं। केॾी गोरे गोरे चश्मे में काला काला चश्मा। गोले गोले चश्मे में गोरा गोरा चश्मा। सही प्यार भी त आहे न। हो ॾिस मलकाई तरन्नुम ॾिस सोणी वरी वेदा हे ॾिस न हीअ एंगल ॾिस मॉडल जी। इहो एंगल ॾिसां बि मां ॾिसां। हीअ एंगल ॾिस, हे ॾिस इहा एंगल लॻल आहे। इहा ठाराए सेट अरे कराए। बाबा वो मॉडल आहे गाननि में मॉडलिंग कंदी आहे
सुपर मॉडल हे असांजो प्यार आहे चरिया खाडू प्यार आयो तुंहिंजो काॾे बाबा हे उहा मॉडल आहे न हे जेकी अॻिते वधी आहे छाजे करे वधी आहे शी इज़ माय शी इज़ माय हैंड माना मुंहिंजे करे मुंहिंजो हथ अथसि शी इज माय हैंड हा मुंहिंजो हथ अथसि सम्झी उन जे करे हीअ सोणी सब्जी न पई अचे मां इजाज़त ॾिनीमांसि वञ लाफ्टर हाउस में इम्तियाज़ मीर बि वेठो आहे असां सां साईं उन जे चैनल ते जहिड़ो थी पियो मां वरी अलॻि वेठो हुउमि कमरे में मां चयमि छॾियो जहिड़ो न आहे इहो न्यूज़ थो पढ़े झटि खां पोइ ॾिसां त रद्द थी वयसि उहो रड़ी पियो करे न पोइ तव्हां छा कंदव उन्हनि खे चओ उन्हनि जी मां चयो ॼाण गारनि ते आहे न अहिड़ी ॻाल्हि न आहे हिनजो ॻाल्हाइण अहिड़ो आहे हे न्यूज़ न पढ़ंदो आहे करंट अफेयर्स जो होस्ट आहे प्रोग्राम जो एंकर पर्सन आहे वाह सही वाह वाह मूंखे हिन जो ॻाल्हाइण उहो बि वणंदो आहे अच्छा ऐं शेरी गॾु आहे शेरी शेरी आवाज़ कमाल जो आवाज़ यकीन करे मां गानो ॿुधो मां जेको हीअं करे पियो मां चयो मां अलाए जो खटमल हलिया विया एॾो परेशान मथे ॻाईंदो वॾो मथे ॻाईंदो आहे मथे ॻाईंदो हेॾे मथे ॻाईंदा पता हेॾे मथे न बाबा आलाप ॾींदो आहे वॾा मथे सुर ते ॻाईंदो हिकु दफ़ो साईं मां तो आलाप ॼाए अठो कारो ॼाए पियो बसि सलवार मटाइणी पई हा वाह सही वाह उमिरि ॾिसो पंहिंजी उमिरि बि ॾिसो पंहिंजा कम बि ॾिसो छा आहे भाउ मां चार्जिंग फुल खणंदो आहियां छो चार्जिंग फुल हा वॼाए छॾी उमिरि खे छा थो चवे चार्जिंग फुल खणंदो हा चार्जिंग फुल सिग्नल फुल आहिनि ईअं छा किथे आहिनि सिग्नल हा इते बि हिकिड़ो मिनट इते बि तो सोफे ता बि इते बि करीना कैफ ऋतिक रोशन न सिधो थी ओए टिक हाणे हे फोटो अख़बार में हेठो लिखी छॾियो पीउ पंहिंजी धीउ जी शादी लाइ परेशान हे तुंहिंजे मुंहिंजे प्यार खे बदनाम था करनि हिननि खे कातिलनि खे ॿुधाए छॾ त असां हिकु न हिकु न आहियूं न आहियूं उहो त चए हिकु न आहियूं त ॿ त आहियूं न चाचा गामण हुन तोखे ॾिठो ई पहिरियों दफ़ो आहे अरे यूट्यूब ते छड़ा हिन जाए ते सब्सक्राइब न सब्सक्राइब हिकु थींदो आहे शेयर छा हे अच्छा अकेला हो तना दुनिया में आया अकेला हो जी बिल्कुल ॿियो साथी त न अथव न मेरा सफर बस एक तू नहीं दूसरा कोई वाह सही माशा तव्हां हीअं के थोरो 2-3 मिंट चक्कर हणी अचो वेठा हुजनि हे वरी मिड़ई मुंहिंजी ॻाल्हि खे खणंदा हिननि जा बि पैसा असां उहे न आहियूं त हीअं करे सिधा सवा माण्हू ॻाल्हि ॿुधो असांजी सुपर मॉडल आहे सुपर मॉडल हाणे असां गानो चऊं था हू मॉडलिंग कंदी तूं हुन सां गॾु कीअं मॉडलिंग कंदी इहो थोरो ॾिस मां करे ॾेखां असीं प्यार करण वारा माण्हू 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 प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर प्यार करण वारा माण्हू
असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू आर्टिफिशियल कामयाब वाह 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 ये वाह वाह चल अच्छा निकली विया अथई अरे विक्रिया से शालीमार में हिकिड़ो स्टेप रोड़ी, रोड़ी। हिकिड़ो स्टेप जेको ईअं पोइते थींदो भई इहो किथां सिखे इहो साईं उहो कयो मां ब्रेकफास्ट कई मां मिक्स कयो मां इहो थोरो वरी थी वञे चार्जिंग वरी हेॾे बि धाणा वियो कीप अ सीट माशाअल्लाह हाणे खिल घटि थी थींदी मां झट विया यार ओॾे अंदरि बोर तूं त झट ते वे विया वे हलिया वे कुर्सी पई थी कुर्सी ते जी त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने सहारा दे के छोड़ा है किसी ने अपनी कहानी कैसे कहेंगे अपनी कहानी अपनी कहानी कैसे कहेंगे अपनी कहानी अपनी कहानी कैसे कहेंगे अपनी कहानी दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने सहारा दे के छोड़ा है किसी ने सहारा दे के छोड़ा है किसी ने न मंजिल है न मंजिल का निशान है न मंजिल है न मंजिल का निशान है कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने शबे गम की सहर नहीं होती हो भी तो मेरे घर नहीं होती जिंदगी तू ही मुख्तसर हो जा शबे गम मुख्तसर नहीं होती कफस की तीलियां रंगीन क्यों है कफस की तीलियां रंगीन क्यों है यहाँ पे सर को फोड़ा है किसी ने यहाँ पे सर को फोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने जबरदस्त साईं जबरदस्त माशाल्लाह एक अंतरा और गाते तो हम मर जाते शेरी भाई बाक़ी माशाल्लाह आवाज़ हर सिंगर जो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे ॻाइण जो भई शेरी भाई जॾहिं ॻाए थो न
पोजीशन उन वक़्तु ईअं थी लॻी ॼण बिजली में फाथो आहे माशाल्लाह। इम्तियाज़ मीर साहब कहिड़नि सियासतदान सां तव्हां इंटरव्यू कया आहिनि तमामु घणा? हिकिड़े में त गॾु बि हुया पाण जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब इंटरव्यू करण हलियासीं, पर ख़्वाहिश त हूंदी अञा ही सियासतदान यार रहिजी वियो आहे। नवाज़ शरीफ़ जी हिकिड़ी ॻाल्हि यादि हुजे तोखे इलेक्शन जे दौरान, हाणे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त ॾसे वठूं पाण जेकी पाण हुनखे एडिट कयोसीं। हाणे नवाज़ शरीफ़ हिकिड़ो वॾो सियासतदान आहे ज़रूरु, सोहराब मूंसां गॾु हुजे, मां सोहराब नवाज़ शरीफ़ जो इंटरव्यू हले थो त नवाज़ शरीफ़ जो इंटरव्यू पंहिंजो ताहिर तव्हां बि ॿुधो ज़रूरु, इंटरव्यू हले थो त उन टाइम जेको आहे सूबनि जी ॻाल्हि हले पई, कालाबाग डैम जी कराची के सूबा ठाहे ईअं कजे त नवाज़ शरीफ़ का सवाल क्यों, मियाँ साहब आप बड़े लीडर हैं, सूबों के हवाले से आपकी क्या बात है? इम्तियाज़ साहब मैं कहता हूँ कि हर डिस्ट्रिक्ट और डिवीजन सूबा होना चाहिए। तब मारवी मेमन उतो रड़ कई कि मियाँ साहब मारवी मेमन भी राजा डिवीजन कैसे सूबा हो सकता है? राजा अंसारी भी गॾु हुया असां उन्हनि जो कट कयो भाई ये कीअं कयो एडिट कयो और नवाज़ शरीफ़ साहब पाण बचे ओ यार ये रिटेक करवा लो यार रिटेक करवा लो। तो मतलब त हाणे इंटरव्यू सभिनी सां कयासीं जेको आहे। ख़्वाहिश त हूंदी अञा हे सियासतदान रहिजी वियो आहे इन सां कया मां ज़रदारी साहब सां इंटरव्यू जी ख़्वाहिश आहे, आसिफ ज़रदारी साहब। जेकॾहिं तव्हां ज़रदारी साहब खां इंटरव्यू वठो था त तव्हां को हिकिड़ो सुवालु ॿुधायो जेको अहम पुछणु चाहींदो? यार मां सभ खां वधीक जेको आहे हिकिड़ो सुवालु ज़रूरु हुन सां कंदुमि, सिंध जे हवाले सां सुवालु कंदुमि, सिंध जे बारे सिंध जी तरक़ी जे हवाले सां कंदुमि, तरक़ी जे हा सिंध जी ख़ुशहाली जे लाइ सुवालु कंदुमि, सिंध जी तालीम जे लाइ कंदुमि। कॾहिं ईअं थियो त कंहिं सियासतदान अॻु में अची चयो हुजे त यार इहो सुवाल अहिड़ा की ॾुखिया न कजां जेके मूंखे न हिकिड़े कयो हुयो, हिकिड़े कयो हुयो, इहा तूं जेको आहे बिना वजह जेको न कर इहो तूं पाण ॿुधाए। डेडलाइन सिंध जॾहिं ही कंदो हुयो त उन दौरान सियासतदान उन महिल मिनिस्टर बि हुयो, मिनिस्टर बि हुयो त हिन जी आदत आहे की असां बि चवंदा आहियूं स्टे ट्यून ऐं केॾा मिनट वञो चैनल चेंज न कजो, असीं चवंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक न उन अंदाज़ में चयो स्टाइल चयो हिकिड़ो नई शइ ॾिनई हुते जी दोस्तो साईं असां सां गॾु आहे, ब्रेक खां पोइ हिननि खां हिकिड़ो अहम सवाल कंदासीं जेको अॼु ॾींहं ताईं हिननि तां कंहिं बि न कयो हूंदो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जीअं ब्रेक थियो कट थियो सियासतदान उथियो माइक वाइक कढे चए मां हलां थो वाला हिकिड़ो सुवाल मां फिरी आयुमि साईं कुझु न आहे, इहे माण्हुनि खे विहारण लाइ चइबो आहे, साईं चवंदा हे छा थियो, मां चयो चए थो अलाए कहिड़ो सुवाल कंदो, अचे न मां अॻु में सुवाल ॿुधाए कहिड़ो आहे, तुंहिंजो प्रोग्राम यार ॾिसंदो आहे ज़रदारी साहब बि यार माराईंदे पोइ सुवाल करे असांखे जवाबु न अचे, ईअं थोरो ई थींदो आहे। हिन चयो साईं महिमान वियो तव्हां महिमान आहियो, माण्हुनि खे चैनल न चेंज करे न करे चवंदा आहियूं असां, हो चए न साईं न पहिरियां सवाल ॾेखार कहिड़ा लिखिया अथई, हिन चयो मां लिखी ईंदो आहे छा ॼण घरऊं ज़हन में ईंदा आहिनि साईं, वियो वॾी मुश्किल सां हुननि खे विहारियोसीं। हिकिड़ो सुवालु पुछां मां? ॾियण बि खपे हुननि हिकिड़ो सुवालु पुछां ताहिर भाई इजाज़त आहे? लिफ़ाफ़े सां केतिरो तालुक़ु रहियो तव्हां? लिफ़ाफ़े सां 100% नाहे रहियो इन जा गवाह असां बि आहियूं, छो जो असां जॾहिं सबब आहे न मूं वटि पंहिंजी गाॾी आहे न मूं वटि पंहिंजो घरु आहे। साईं मज़ो थियो न, शारा फैसल तां वञूं पिया 3 ॼणा हिकिड़ी मोटर साइकिल ते, हाणे विच में इम्तियाज़ मीर पुठियां मां अलीगुल हलाए थो त माण्हू गाॾियुनि मां ॾिसंदा था वञनि यार हे अलीगुल सोहराब वरी इम्तियाज़ मीर, त हिकिड़े प्राडो मां बाक़ाइदे शीशो हेठि करे चयो वठे हाणे लिफ़ाफ़ा त पोइ अची अहिड़ी गाॾीअ में मोटर साइकिल ते घुमंदो वञे। अच्छा हिन जो वरी इहो हूंदो अरे बा मूंखे न खणो गॾु, मूंसां मसइला आहिनि दुश्मनियूं आहिनि, मूंखे त मारे वेंदा, तव्हां सड़जी वेंदो हरूभरू। अख़बार में ईंदो त कॉमेडी जे हिकु बाब जी पुॼाणी, पर चवंदा इम्तियाज़ मीर त हुन खां ॾुखिया सवाल कंदो, कंहिं पार्टी वारे कोई मसइलो करे छॾियो त ईअं हे ॿई कहिड़े चकर में मरी आहे मश्करा। अच्छा आयशा बि असां सां गॾु मौजूदु आहे। आयशा ख़ासि करे जेके लेडीज़ हज़रात हूंदा आहिनि, हज़रात चई सघे ख़ासि करे उन्हनि औरतुनि में साड़ जी हसद जी वधीक मैन्युफैक्चरिंग हूंदी आहे, तव्हां में केतिरो साड़ न आहे? ऐं माशाअल्लाह मां जंहिं छोकिरी खां पुछो उन ईअं चयो आहे। अच्छा शेरी भाई आप अभी जैसे उर्दू कलाम आपने सुनाया, उससे पहले सराय की आपने सुना, कितनी ज़बानों में आप गा सकते हैं गाना? मैंने वैसे तो 10 ज़ुबानों में परफॉर्म किया है लाइव अपने मुख्तलिफ चैनल्स में, उसमें सिंधी, अरबी और फ़ारसी, पूर्वी, उर्दू, इंग्लिश
पंजाबी, सराइकी। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह मैंने 8-10, लेकिन मैं बोलनी मुझे जुबान सिर्फ उर्दू आती है। उर्दू आती है अच्छे तरीके से, लेकिन होता है ना जैसे अताउल्लाह खान नियाजी के लिए वो जबान में गाते हैं। भूल ये जानी पड़ेगी, ये भी सिंगर है हमारे। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, मोहब्बत 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 मोहब्बत, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, उस्ताद उस्ताद खान साहब खान साहब है नंढो अर्ज़ आहे, पंहिंजूं त अखियूं लठ सां कढी ॿियनि जो त ख्याल कर। ये हमारे मोहल्ले में रहते हैं शेरी भाई, उस्ताद खान साहब हैं, वातपटे भली खान। जैसे आपने राहत फतेह अली खान सुना है, ये वातपटे भली खान है, ये दोनों इनके शागिर्द हैं। वाह, और ये इनसे गाना सीखते नहीं, इनको सिखाते हैं। सुभान अल्लाह। कहीं कहीं पे उस्ताद का जो है सुर स्लिप पहुंच जाता है, फिर हम ट्रैक में ले आते हैं। शेरी भाई, जी भाई, शेरी भाई माशाल्लाह बहुत अच्छा गाते हैं आप। सही है, काली ना सीधे हाथ पे हूँ मैं। जी बिस्मिल्लाह, कैसे हैं आप? ये नहीं, ये थोड़ा नहीं। आगे, थोड़ा आगे, अच्छा। थोड़ा आगे और आगे। ये मॉडल आयशा अली। कैसे हैं आप? ये खैरियत से? मैं ठीक हूँ। माशाल्लाह जबरदस्त, बहुत बुलंद आवाज है आपकी। इम्तियाज मीर भी असां सां गॾु आहे। जी थोरो ख्याल कजो, कोई ख्याल कजो उस्ताद अंधा। उस्ताद सोनी जोकरी यार तव्हां उस्ताद खे संभाले अच्छा, उस्ताद भी तो जगह ॾिसी ॾिसी किरे थो। हां कॾहिं तव्हांजे मथां न कयो, मां बि नोट कयो ॾिसो आहे को। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, चङी शइ अछिक थिए थी, नजर पए थी, यकीन कयो। जी नजर थी पए। हिते नज़र पए थी जॾहिं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत आहियो तव्हां, ॾाढो सुहिणा आहियो। उस्ताद गुआ आया निभागा रात में हिन खे बाकुर मां तो कुछ तमाम घूम फिरां तो। जी उस्ताद वातपटे भली खान जी, अॼु जी। असां वटि शहरियार रज़ा शेरी भाई बि असां सां गॾु आहे। सुभान अल्लाह। अॼु तव्हांजो ऐं शेरी भाई जो जेकॾहिं मुक़ाबलो थी वञे आलाप जो, बिस्मिल्लाह। उस्ताद वे जी जी बिस्मिल्लाह। आला में वे जेको ॾींदे न। जी जी हाणे जेको तव्हां सवेर गानो चओ पिया, इहो हाँ। जेकॾहिं शेरी भाई चवंदो त ॾिसो जी जी उस्ताद खे तव्हां वियो, तव्हां वियो। उस्ताद खे छॾे ॾियो, उस्ताद पंहिंजी मर्ज़ी सां हले न, जी। तव्हां छो था विया उस्ताद? उस्ताद अख कढंदो के निध निरसा गा बानी गा मा पा मा पा मा गा रे सा। हा उस्ताद डांस ॾेखारिजां उस्ताद। आगे तो हा जी। जी। पाण खे चवणो आहे इहो वाह जी। ना आहे करणो। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की उस्ताद जी जी शेरी भाई ॻाल्हि इहा आहे, मैंने हार मानी। जी बिस्मिल्लाह। मैं हार मान ली, हार मान असां ली। बस कई देचे। एक आला पर शेर अर्ज़ है शेरी भाई। हां जी। भाई यार होवे लजपाल होवे, हां उस्ताद वाह उथे यारी लावण चस है, वाह यारी लावण तोड़ निभावण सकू पीर फरीद दरसे, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आ। अच्छा उस्ताद वातपटे भली खान जेकॾहिं हाणे शेरी भाई हेॾे सुर छेड़िया न, मैदान छॾे भॼिजो न पोइ। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॿई स्पेशली जेके शागिर्द हुयो खान साहब या, तव्हां जी। ॿई गॾु न बीहो, वार गिंजरी पवंदो, केरु चढ़ाईंदो? यकीन कयो कई सालनि ताईं हिन में तबलो फाथर रहियो, हिन में बाजो। ऐं माशाअल्लाह उस्ताद राहत फतेह अली खान साहब जेके आहिनि, जी बिस्मिल्लाह। माशाअल्लाह एॾी ख़ूबसूरत टोपी पाया आहिनि, टोपी जो टोपी बि शाम जो सुरमो बि कुटियोसि। सुभान अल्लाह। नहीं खाली ये ना वरी शाम जो लाइन टोपी में पिनंदा आहियूं, घर बनाइणो आहे। हा उस्ताद उस्ताद जेकॾहिं हाणे शेरी भाई सुर छेड़िया न, तव्हां जी, मैदान बिस्मिल्लाह। छॾे भॼी थो ॿुधायांव थो। जी बिस्मिल्लाह शेरी भाई। बीहणो अथव अर्ज़ो उते। एक शेर अर्ज़ो जी हार मञे शेर दे जी। शेरी भाई अब सुर छेड़े आपको तो देखें इनका। खूबसूरत खातून कहाँ है?
मैं भी एक शेर अर्ज करता हूँ। कैसे सुर छेड़ूं, ये मुसलसल मुझे छेड़ रहा है। आहा जी यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने के जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें क्या न करो, आज गाने की जिद न करो। तेरी तिख तेज निगाहों से तो करो, तेरी तिख तेज निगाहों से बचा कोई नहीं होगा, लगा हर तीर निशाने पे चुका कोई नहीं होगा। इसे कहते हैं यही दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर दिल लगी भूल जानी पड़ेगी। ख्याल रखा ओ सर यानी मारी या टोपी जे वाली में बुद्धि मरा मुझे मौसीकी भूल जानी पड़ेगी, मुझे मौसीकी भूल जानी पड़ेगी, कभी लाफ्टर हाउस में आकर तुझे जेको पंहिंजो मक़सदु हो अॼु उहो पूरो थी वियो आहे। शकी तू थी जा माथा छकी तू थींदे मां थी अचे तू शर्मिंदो केरु थींदो तव्हां टिनी मां यकीन करो भाई थे तू। शेरी भाई जी भाई मान लिया आपको, मान लिया। यकीन कर बहुत बड़ा सुर है आपका। मैं कायनात में जितने भी बड़े सगीर में जितने भी कलाकार आए हैं, मैं सिर्फ एक कलाकार को मानता हूं। कौन है वो? जो मैं खुद हूं। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर थकेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में। वाह सही बात। मैं भी मान गया। लाइव कॉन्सर्ट्स भी करते हैं आप? जी बिल्कुल। अभी तो फिलहाल तो बंद थे लॉकडाउन की वजह से। जी। इससे पहले लाइव कॉन्सर्ट्स बिल्कुल माशाल्लाह मैं सारी दुनिया में परफॉर्म किया है। कहाँ जैसे कहाँ कि परफॉर्म किया? मैं अमेरिका के बहुत सारे स्टेट्स में, दुबई और बांग्लादेश भी गया हूँ, बहुत सारी जगहों पे। तो हर चीज़ का अपना मज़ा है। ये टीवी शो करने का एक अपना मज़ा, एक इसका अपना एक तरीक़ेकार है। स्टूडियो में जो हम रिकॉर्डिंग करते हैं, फ्रेश कॉम्पोजिशंस गाते हैं, उसका एक अपना मज़ा है। लेकिन लाइव में आके जो ऑडियंस का हमें फ़ौरन फीडबैक जो मिलता है, उस वक्त जो एनर्जी आती है हमारी, क्योंकि हमने एक चीज़ रिकॉर्ड की, वो रिकॉर्डिस्ट ने तारीफ़ कर दिया या किसी ने कर दिया, तो वो, लेकिन जब एक मजमा, एक क्राउड आपको अप्रिशिएट करता है किसी बात पे, तो वो बस वो आर्टिस्ट का एक लेवल होता है। हाणे हैदर असां वटि वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो।
सो नाज़रीन महिमान असां वटि अञा मौजूदु आहिनि, अञा घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि हिन सां। हिते वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि महिमान आहिनि इम्तियाज़ मीर, तमामु बहितरीन एंकर पर्सन आहिनि, करंट अफेयर्स जा शोज़ कंदा आहिनि। शेरी भाई हमारे साथ हैं जो किसी तारुफ के मोहताज नहीं। आयशा अली सुपर मॉडल हमारे साथ हैं। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट मेज़बानी जो राज़, हिननि जे ताउन सां असां वटि महिमान आयल आहिनि ऐं असां सां ताउन कयो आहे। लू जा बिस्किट आहिनि नान खताई, उन्हनि जे ताउन सां अॼु असां हीउ शो करे रहिया आहियूं। त इम्तियाज़ मीर साहब, कॾहिं तव्हां ईअं थियो गेस्ट तव्हां लाइनअप कया हुजनि पॉलिटिशियंस, पर उन्हनि खे टाइम न मिलियो हुजे या को मसइलो थी पियो हुजे, न आया हुजनि ऐं पूरा 40 मिंट तव्हांखे वेही ॻाल्हाइणो हुजे, त केतिरी देरि अकेलो वेही ॻाल्हाए सघो था? अल्लाह अकबर, एॾा कूड़ा जो छा कनि, आख़िरी 15 मिंटनि में फोन बंदि करे छॾींदा। एॾो कूड़ सियासतदान, एॾो कूड़, चवंदा 10 मिंटनि में पूछंदा फोन बंदि, पोइ त इहो धोखो थी एमरजेंसी थी वई। पोइ ॻाल्हाईंदा वेही अकेला तव्हां आवाम सां? न, उन लाइ अल्टरनेटिव हूंदो आहे, फोन ते वठी वठंदा आहियूं, कुझु अहिड़ी शइ करे वठंदा आहियूं। त केतिरी देरि ताईं तव्हां अकेला ॻाल्हाए सघो था? 20-25-30 मिंट। 30 मिंट ताईं। हाणे जेकॾहिं शुरू थियो त माना प्रोग्राम एंड थींदो, तव्हां बसि न कंदो? हा, मतिलबु त ॻाल्हाए शुरू थी वेंदो 25-30 मिंट करंट ऐं अफेयर्स। सभु सवाल पुछंदो ई आवाम खां? न, पाण फैसलो तव्हां ते आहे, हालत ॾिसो, तबसरो करे वेंदासीं, तबसरो कंदासीं, तज्जियो कंदासीं, हालात छा आहिनि, पॉलिटिक्स छा आहे, पार्टियूं छा आहिनि। शेरी भाई, आपको पता है हमारे इम्तियाज मीर जो हैं भाईजान, इनको आप जब भी देखेंगे ये 2 पीस में देखेंगे आप इनको। माशाल्लाह। किसी के जनाजे पर जाना है 2 पीस में ही जाएंगे, वलीमे में जाना है 2 पीस में जाएंगे। गर्मियां हो, मई जून का महीना, कपड़ों से बेजार होता है आदमी, ये 3 पीस 2 पीस में ही होते हैं। एक मरतबा स्विमिंग पूल में भी ऐसे ही देखा मैंने। स्विमिंग पूल में लेकिन माशाल्लाह क्या पर्सनैलिटी है इम्तियाज भाई की। इन्हें जो छा राज है, तो सदा ही सूट भी हर किसी पे सूट नहीं करता। ये भी है। अच्छी पर्सनैलिटी के लिए अच्छी ड्रेसिंग होना भी ज़रूरी है। जिंदा दिल माण्हू जी निशानी हुजे पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत रखनि। बिल्कुलु। जेको जिंदा दिल माण्हू हूंदा आहिनि त उहे पंहिंजी केयर कंदा आहिनि, ठीकु आहे न? बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां केयर कंदा फुल सूट पाए करे? पंहिंजी मोहबत हुजणु खपे न। सदाईं। फॉर एग्जाम्पल हाणे ॾिसो न, मां हिकिड़ो करंट अफेयर्स जो टॉक शो कयां थो, ठीकु आहे न? माण्हू पॉलिटिशियन इलीट क्लास ॾिसो ज़बरदस्त, वरी शो खां पोइ शाम जो चप्पल सां घुमंदो हुतां। ईअं न पोइ तूं ई छा चवंदे? असां कंहिंजे लाइ रोल मॉडल आहियूं न। तू रोल मॉडल आहे, शेरी भाई रोल मॉडल है, वो रोल मॉडल है, आप जैसे लोग बनना चाहते हैं। बिल्कुल बिल्कुल। जब आपकी हालत ही यही होगी तो रोल मॉडल ही यही होंगे। जी हाणे हिकिड़ो चकर पंहिंजो जेको आहे हैदर वेठो हुयो, काथे चांवर मूंसां खाईंदो वेठो हुयो, हिकिड़ी छोकिरी टपी, चए रोल गाॾे ते चांवर खाए पियो। हिकिड़ो आयो साईं अची करे चई, तव्हां हिते वेठा आहियो, एॾा वॾा फनकार, तव्हांजी हालत इहा आहे, असां त तव्हांखे रोल मॉडल सम्झंदा हुआसीं। त माण्हुनि जे लाइ त तव्हां रोल मॉडल आहियो। असांखे बि चवंदा आहिनि, हिकिड़ो माण्हू ॾिसे पियो हाणे हाई लेवल जी बिरयानी आहे जॻह ते कराची में, उहा खाऊं पिया वेठा, उते बि चइबो साईं तव्हां बि हाणे बिरयानी था खाओ। मां चयो छा बाक़ी सोन फकियूं, हीरा खाऊं, छा कयूं? सम्झे न, कुझु पंहिंजी ड्रेसिंग त बहितर कयो, ड्रेसिंग बहितर कयो, माना लुक सुठो अचणु खपे तव्हां। अच्छा इम्तियाज मीर साहब, उर्दू मीडिया ते बि तव्हां कयो पिया टॉक शो, फ़र्क़ु कहिड़ो नज़र आयो तव्हांखे सिंधी मीडिया में उर्दू मीडिया में? यार फ़र्क़ु कुझु बि न आहे। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त उते तव्हांखे सपोर्ट घणी आहे, उते तव्हां वटि टीम आहे, हिते तव्हां वटि उहा शइ न आहे। हिते इहा हालत आहे, टॉक शो जो एंकर पर्सन पाण गेस्ट जे लाइ टैक्सी कराइण वेंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधां थो, जेको रीजनल मीडिया में माण्हू जेको शो करे थो वञे, उनखे उर्दू मीडिया में तकलीफ़ न थींदी। उते तयारी थी, कोऑर्डिनेटर पाण, प्रोड्यूसर पाण, डायरेक्टर पाण, होस्ट पाण, ओबी पाण, सीजी सुपर्स पाण, सभु कुझु पाण। आख़िर में एडिट बि कराईंदो बि, ओ ऑन एयर कराइण ताईं पाण ते लिफ्ट बंद आहे, ॾाकड़नि को बि पाण वठी ईंदो। मतलब इसका मतलब ये है शेरी भाई कि उर्दू मीडिया में भी ये शो कर रहे हैं, टॉक शो एक बहुत अच्छे चैनल पर, तो वहाँ पर प्रोफेशनलिज्म फुल है वहाँ पर, यानी आपको एक कोऑर्डिनेटर मिला हुआ है, गेस्ट। देखें अभी जो हमारा ये जो मीडियम है, ये अभी स्टार्ट है। बिल्कुल। तो जब उर्दू मीडियम भी वहाँ स्टार्ट हुआ था तो वहाँ ये सब चीजें फैसिलिटीज नहीं थी, खुद ही करना पड़ता। तो ये आस्ता आस्ता, अभी तो देखिए छोटा है ना, बच्चा है, अभी बढ़ेगा, आगे जाएगा, तो इंशाल्लाह सारी चीजें यहाँ पे भी प्रॉब्लम खत्म हो। बिल्कुल बिल्कुल। शेरी भाई आपको पता है कि इम्तियाज मीर जो है अभी तक शादी नहीं की इन्होंने, हमने बहुत, मैंने भी नहीं की, आपने भी नहीं की, बस एक बच्चा है। वही तो मैं पूछ रहा था कि मतलब मसला छा, केड़ा मसला है?
शादी दो जहनों की शादी होती है, दो जिस्मों की शादी नहीं होती। बिल्कुल सही कह रहे हैं। दो जहन शादी करते पूछा ज़हन न मिलियो आहे ग़ुलामी आहे अंडरस्टैंडिंग हुजणु खपे या ग़ुलामी आहे त बस जहन, हाँ अंडरस्टैंडिंग हुजणु खपे शादी। कोई एटीएम में कैसा कढूं ठीक है ना। हाँ देखो आप किसी को लाइक करते हैं तो शरीफ भाई आप किसी को लाइक करते हैं, हो सकता है वो आपको लाइक नहीं करता हो। एटीएम में कैसा जहन मिलाइंदो वो तो दोस्त हुआ, कुलीग हुआ असांजा। एटीएम में तव्हांखे ॾिठो वियो आहे? हाँ ॾिठो वियो आहे, हा पकड़ियो वियो आहे। इहा अपोजिशन जी चाल आहे, अपोजिशन जी चाल आहे, या पकड़ियो वियो आहे। ये छो थो थिए एंकर पर्सन सां ईअं? ये केरा ये पाणी मां अची थोड़ी आयो हिकड़े दा टे जना दा विड़ो ता जे वालिद साहब ही बचाई आया वा। घिटीअ में मवाली रहंदा आहिनि, हीरोइन जी हा घिटीअ मां थो अचे साम्हूं जेको अचे हेॾे काॾे भुलिजी पियो आं। ओ वाह हलो, हेॾे मोतबर महिमान वेठा आहिनि, इम्तियाज़ मीर सां शेरी भाई वेठो आहे, मॉडल वेठी आहे असां आयशा अली। हे मुतबर न असां भाई केर आहियूं? तव्हां मुतबर हो? हालत ॾिठी अथव पंहिंजी 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 पछाड़ीअ ते कुझु रहम कयो नौजवानो, ईअं न कयो। पछाड़ी ते छा जो जवानी में न बचंदासीं त कुरड़ा अंगूठा थींदासीं। जवानी ते रहम कयो। टे जना हिकड़े दा विड़नि यार। केर विड़िया अथई? इंडिया भी पाकिस्तान सां थो विड़े, हा भारत भी पाकिस्तान सां थो विड़े ऐं हिंदुस्तान भी पाकिस्तान सां थो विड़े। जो मरी आऊं जा इहा त शराफ़त न आहे वाक़या। माश अरे पेरा मिले या ते नशन दे लऊं आ। इन्हनि जे करे नशे ते लथा आहे। मां कोन मिली। ए भला केरा साईं? हे असांजो दोस्त आहे इम्तियाज़ मीर, शो कंदो आहे जवाब खपे। जने होटल खोलियो इफ्तिताह कयोसीं। अच्छा साईं भला इहो तव्हांजो मुंहुं वॾो आहे, मूंखे नशन में थो लॻे। नाराज़ न थिजो यार, असांखे का ख़बर नथी पई, हाली ताईं हली पिया आहियूं, पर छा कयूं ज़िंदगी आहे खणंदा अचूं। ॻाल्हि ॿुध, कटु पीआरींदे हिकिड़ो? हा कटु पीआरींदो पर माशाअल्लाह। असल में मां केतिरो खणण पियो अचां, हाणे हिते त सॼी सफ़ाई आहे सिवाय तुंहिंजे। मूंखे न खणी अचे। हिते असां वटि महिमान आयल आहिनि, तमामु मोतबर सोबर मेहमान आए। माशाअल्लाह साईं साईं। शेरी भाई आपने देखा होगा, ये आमिर लियाकत के साथ आते हैं। अच्छा बाबा पांजे वालिद साहब के बयान नथा सुञाण। छो? नशे जी आड़ में हलिया विया आहियूं बाबा, पीऊं था फुल, ॾियूं था फुल, धू जन्नत में। कंहिं जान जी ख़बर ई कोन्हे साईं। तव्हां ॾंद छो था कढो, चांहि पीआरियो न। ॾिसो तव्हां इहो नशो वग़ैरह न वापरायो, ज़िंदा लाश लॻा घुमंदा था वतो, कुझु पाण ते रहम कयो। साईं कहिड़ो रहम कयूं, असां ते बि को रहम करे न बाबा। चङो भलो अहिड़े क़िस्म जी छोकिरी दिलि खणी हली वई आहे त असांजा हे हालत। का ख़बर कोन्हे का, मां त हुनखे प्यार में जूली चवंदोसि। तव्हांजो लाइ छा नालो आहे? आयशा अली। आयशा अली। थोरो फोटो कढाईंदो मां सां? न न थोरो थोरो कोन कढाई। थोरो फोटो कीअं निकिरंदो? सॼो कढाईंदे। तव्हां धूतने साम्हूं थोरो ई कढाईंदी। माफ़ कयो साईं, हिन खे मां हे असांजो पंहिंजो पाड़े वारो आहे वीचारो, एॾो मोतबर माण्हू आहे, सची थो ॿुधायांव। बाक़ी हाणे जेकॾहिं सेल्फी कढाए त पोइ वॾी कुर्ब थींदसि। सेल्फी न कढाईंदी आहे कंहिंसां? न कढाईंदी कंहिंसां, तो तोसां सफ़ा न कढाईंदी। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां परफ्यूम बि हणंदो आहियां। कहिड़ी परफ्यूम हणंदा आहियो? लायन। कहिड़ी परफ्यूम हणंदा? लायन। ही कहिड़ी परफ्यूम आहे? हे असां पाण हथ ई ठाही आहे। हथ ई ठाही? 4-5 मवाली मिली करे बसि ठाहींदा आहियूं। अच्छा, हिन में बोटे में छा आहे तव्हां वटि? किचिरो आहे ईंदी? अॻुवाट ई आहे तो वटि त वरी मां बि अचां। बाबा रोज़ी असांजी इहे आहिनि, हे असल में असांजो शनाख्ती कार्ड आहे। यकीन करे कुले ते हूंदो आहे न, कोई असांखे हथ न ॾींदो आहे। थोरो सरकी पियो आहियां, 2 मिंट वेहां। इहा वेहण जी जॻह आहे इहा? होॾे हेठि वेह न फुटपाथ ते। साम्हूं वियो आहे, उते वञी वियो, हिते वेठा। हाणे सम्झंदा आहियो साम्हूं थी चए। हा दीदार बाज़ी आम्हूं साम्हूं थींदी अथव।
बस असां ई चरियायूं सम्झी न सघियासीं ताईं नाराज़ न थियो तव्हांजो टाइम वरितोसीं हा बस भला मालिका वरी ज़िंदगी रही त ॿिए दफ़े ईंदासीं इहो इंशाल्लाह कोप काॾे थो खणी वञे होटल जो आयो ईंदा रहंदासीं वरी वापसि कयूं था न हल कोप पंहिंजे लाइ रखी छॾिजांइ इहो पोइ जॾहिं अचे चांहि हिन में वठिजांइ इहो भला नफ़रत छो कंदा आहियो ॿियनि माण्हुनि सां ॿिया माण्हू न पीअंदा न चवंदा हिन में हीरोइन थो पीए चांहि असां बि हुन में पियूं तूं हीरोइन छॾ न बसि पोइ रोज़ अहिड़ो कोप खणी वेंदोमांव अच्छा शो में अची कीअं लॻो तव्हांखे थोरो ज़बरदस्त शो तव्हांजो बहितरीनु शो मुंहिंजी ख़्वाहिश हुई दिलि जी त मां हिन शो में अचां हिन जो हिसो थियां हे यादूं हुजनि अॼु हिते असां आहियूं सुभाणे असां हिते न रहंदासीं टहक रहिजी वेंदा टहक रहिजी वेंदा बिल्कुलु। हे जॻहूं हे कुर्सियूं हिन जॻहुनि ते को ॿिया वेंदा हे असां ईअं ख़तमु थी शेरी भाई आप क्या महसूस किया है शो में आकर जी सौरभ भाई बिल्कुल मैं आने से पहले काफ़ी यहाँ पे नर्वस था और एक खौफ था कि क्योंकि लैंग्वेज का डिफरेंस ना आए लेकिन आप सबकी मोहब्बतों का आप सबके प्यार का जिस तरह आप साथ लेके चलें बहुत ज़्यादा एंजॉय किया और बहुत अच्छा लगा बहुत डिफरेंट शो है हम तो ये कहेंगे कि आप आते रहिएगा ताकि ये मोहब्बतें कायम रहें बिल्कुल आएंगे बिल्कुल आएंगे आयशा अली कीअं महसूस थियो शो में सुठो ख़्वाहिश हूंदी आहिनि हर इंसान जी जीअं मूंखे बि इलाही मज़ो आयो मज़ो आयो बाक़ाइदे एंटरटेन थियो तव्हां जी बिल्कुल तो हाणे असां वटि यासिर समो भी आयल है एक बहुत अच्छे हमारे सिंगर हैं नौजवान सिंगर हैं तो उनखे असां चवंदासीं त यासिर समो अचे त हिकिड़ो वरी गीत ॿुधाए तव्हांखे उन खां पोइ आख़िर में वरी असां शेरी भाई खां मनक़बत ॿुधंदासीं तव्हांजी भरपूर ताड़ में अची रहियो आहे नौजवान सिंगर यासिर समो माइक यार मिलो हेड़ो मुखे जेको दिल सा चाहे थो दिल रुबा दिल सा मिलो हेड़ो मुखे खुशियाँ जो पी पल्ला एढ़ो यारो मोला मुखे चयो मिला अड़े तुझी खरी बगला है एढ़ो यारो मोला मुखे चयो मिला अड़े तुझी खरी बगला है मुझे करे पाण के चयो मिला अड़े तुझी खरी बगना है परवाह ना है परवाह ना है जब दो मुखे जदी तू भुलाए अड़े तुझी हरी बगना है मेरो मन में रात हुई अखियों ने मारो को बंदी बरसात हुई वाह 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 यासिर समो बड़ी मेहरबानी
ही हो यासिर समूह माशाल्लाह यासिर समूह ऐं समा जेतिरा बि आहिनि असांजी सिंध में ख़ासि करे उहे माशाल्लाह कहिड़ो बि समूह हुजे तव्हांखे बाक़ाइदे सुरीलो मिलंदो ऐं ही समन में नंढे में नंढी साइज़ ई आहे जेका ॾाढी ज़बरदस्त हा ही समा साशे में दसिया वाह वाह महिरबानी वॾी यासिर समो साहब तमामु बहितरीनु गीत तव्हां ॿुधायो ऐं इहा शाइरी बि मीर समो जी हुई वाह वॾी महिरबानी अल्ताफ़ रावजो साहब जी शाइरी तव्हां ॿुधाई पंहिंजे आवाज़ में केतिरो ज़बरदस्त ही कलाम हुयो ऐं वक़्त जी ख़बर न पई कीअं गुज़री वियो सो हिन वक़्तु बि वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते अची चुको आहे थैंक यू सो मच अवां सभिनी जी वॾी महिरबानी ख़ासि करे असांजा जेके स्पेशल गेस्ट आहिनि उन्हनि में अवां सभई जेके असां लाइ क़ाबिल एतिराम आहियो आख़िर में असां चाहींदासीं त शेरियार रज़ा साहब मनक़बत ॾाढी ज़बरदस्त पढ़ंदा आहिनि ज़बरदस्त शेरी भाई अगर मनक़बत हो जाए मौला के नाम से चाहींदुसि असां पंहिंजी पूरी टीम खे घुराए वठूं ताकी पूरी टीम गॾु आहे असां सां गॾु हिते अची वेंदी ऐं परफॉर्म कंदा शेरियार रज़ा शेरी भाई त यासिर बि असां सां गॾु आहे सॼी टीम असां सां गॾु आहे दुनिया को देखना भी गवारा नहीं किया दुनिया को देखना भी गवारा नहीं किया जब तक अली ने देखा ना चेहरा रसूल का। अब जो मैं बात कर रहा था कि अली ऐसे भी कह सकता हूं अली 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 मन कुर्तु मौला मौला मन कुर्तु मौला फहज़ली मौला ए मन कुर्तु मौला मौला मन कुर्तु मौला से कहता सबके हाजत रवा से कहता दूर हो जा नजर से है मुश्किल वरना मुश्किल कुशा से कहता हूँ मन को हुक्म सहने वाले कलंदर बने इश्क में चलने वाले और वली बन गए जहां अली कहने वाले अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला बगैर हुब्बे अली मुद्दा नहीं मिलता इबादतों का भी हरगिज़ सिला नहीं मिलता सुनो गौर से ए दुनिया वालों जिसे अली नहीं मिलते खुदा नहीं मिलता अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला हर दौर में कोशिश तो बहुत की गई लेकिन कूजे के मुकद्दर में समंदर नहीं आया हैदर को भला कैसे समझ पाएगी दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया
चीख चीख कर एक दिन खिलाफ दीन ही वली वली कहना। वो अपनी माँ की शिकायत करेगा महशर में कि उसने क्यों ना सिखाया अली अली कहना। अली मौला 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 अली Ali Mola